शरीफ पढ़ो। बाआवाज़ बुलंद सब साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइरो, अवां असां हेड़ी सर्दीअ में मौलवी अब्दुल अज़ीज़ साहब जे प्रोग्राम ते गॾु थिया हूँ। मक़सदु इहो आहे त अल्लाह जी ज़ात राज़ी थिए ऐं उमेद बि आहे त अल्लाह साईं ज़रूरु अवां असां खां हिन दीन जी कचहरी जे करे राज़ी थींदो। रब साईं सां ताल्लुक़ु इंसान जो जेको आहे उन जी शुरूआत कलमे खां थिए थी। पढ़ूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे इंसान जो ताल्लुक़ु रब जी ज़ात सां थियो। इन ला इलाहा इल्लल्लाह में अल्लाह साईं एतिरो असरु रखियो आहे जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त जेको इंसान 60 साल 70 साल 80 साल जो गुनहगार हुजे, हाणे इहो इंसान जंहिंजी ज़िंदगी गुनाहनि में आहे, गफ़लत ऐं कुफ़्र में आहे, कलमो पाक पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इन कलमे जी इहा बरकत थींदी जो अल इस्लाम यहदिम मा कान क़ब्ल। कलमे जे पढ़ण जे करे रब साईं हिन जा समूरा गुनाह हिक झटके में मिटाए छॾींदो। तंहिंजे करे कलमो क़ीमती शइ आहे। इन कलमे जो अजुर एतिरो आहे जो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जा नबी आहिनि। रब साईं खे अर्ज़ु करनि था, रब साईं मूंखे को वज़ीफ़ो ॾियो त मां पढ़ंदो रहां। अल्लाह साईं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे फ़रमायो, ऐं मूसा नबीअ तूं पढ़ंदो रहो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो, अल्लाह इहो त हर हिकु पढ़ंदो आहे, मुंहिंजे लाइ त को ख़ासि वज़ीफ़ो हुजे। छो त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उहो नबी हो जंहिंजो लक़ब कलीमुल्लाह हो, अल्लाह जो दादिलो नबी हो। रब जी ज़ात सां हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हम कलामी थींदो हो। इन जे करे हज़रत मूसा अर्ज़ु कयो, रब साईं मूंखे को अहिड़ो वज़ीफ़ो ॾियो जेको ख़ासि हुजे, हीअ त हर हिकु पढ़ंदो आहे। रब साईं फ़रमायोसि, मूसा नबीअ ला इलाहा इल्लल्लाह इहो उहो वज़ीफ़ो आहे जेको ख़ासि आहे, जंहिंजो अजुर एतिरो आहे जो ज़मीन ऐं आसमान जो विच इहो केॾो वॾो आहे। इन ज़मीन ऐं आसमान जे विच खे अल्लाह साईं जेको हिकिड़ो दफ़ो कलमो पढ़े थो ला इलाहा इल्लल्लाह, उन जे नाम ऐं आमाल में एतिरियूं नेकियूं लिखिजनि थियूं। तंहिंजे करे कलमे पाक सां अवां असांजो ताल्लुक़ु रब जी ज़ात सां शुरू थो थिए। अल्लाह जी ज़ात जो ताल्लुक़ु इंसान खे इज़त वारो बणाईंदो आहे। दुनिया में भी ताल्लुक़ आहिनि। पोइ को इंसान कंहिं पैसे वारे सां ताल्लुक़ु रखंदो, को कंहिं मौलवीअ सां ताल्लुक़ु रखंदो, को कंहिं वॾेरे नंढेरे सां ताल्लुक़ु रखंदो, को कंहिं दुनिया जे हसीन जमील चहिरे सां ताल्लुक़ु रखंदो, लेकिन सभिनि ताल्लुक़नि खां शरफ़ वारो ताल्लुक़ु रब जी ज़ात जो ताल्लुक़ु आहे जेको इंसान खे बुलंद कंदो आहे। इन जे करे कलमे जो मक़सदु इहो आहे, अवां असांजो ताल्लुक़ु रब साईं सां। हाणे ताल्लुक़ु त रब साईं सां रखियोसीं, लेकिन ताल्लुक़ु कहिड़ो? हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम ॾियनि था त मुसलमानो, अवां जो रब सां ताल्लुक़ु एॾो हुजे, एॾो गहरो हुजे जो अव्हां जी जुतीअ जी कही टुटी पवे तॾहिं बि सभ खां पहिरियां रब जी ज़ात खां सुवालु कयो। एॾो रब सां गहरो ताल्लुक़ु हुजे, आवाज़ हिनखे थोरो वधाइसि, एॾो रब सां गहरो ताल्लुक़ु हुजे जो जुतीअ जी कही टुटी पए तॾहिं बि रब खे सुवालु हुजे। जेकॾहिं को ॾुखियो वक़्तु अची वञे तॾहिं बि रब खे सुवालु हुजे। जेकॾहिं को ख़ुशी जो मौक़ो हुजे तॾहिं बि इंसान रब जी ज़ात सां ताल्लुक़ में हुजे। अल्लाह जो ताल्लुक़ु इंसान खे तॾहिं मिलंदो जॾहिं इंसान रब सां मुहबत रखंदो। ऐं मुहबत जी अलामत छा आहे? हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि फ़रमाइनि था, मन अहब शैइन अक्सर ज़िक्रहू, जेको इंसान जंहिंसां मुहबत कंदो आहे,
अक्सर उन जो ज़िक्र उन जी ज़ुबान ते हूंदो आहे। जे दुनियादार जो पैसे सां तालुक़ हूंदो, जंहिं चौंक चराहे ते वेहंदो पैसो पैसो उन जी ज़ुबान ते हूंदो, जंहिं इंसान जो हुस्न सां तालुक़ हूंदो, हुस्न हुस्न उन जी ज़ुबान ते हूंदो, जंहिं इंसान जो रब सां तालुक़ हूंदो, घुमंदे फिरंदे उथंदे वेहंदे निंड ऐं जाग में हुन इंसान जो रब जो नालो ज़ुबान ते हूंदो। अल्लाह अल्लाह जी तवार, ला इलाहा इल्लल्लाह जी तवार, कॾहिं निमाज़ कॾहिं क़ुरान, ईअं रब जे तालुक़ में हूंदो। इंसानो, अल्लाह जी मुहबत असांजे मथां ज़रूरी आहे, अल्लाह जो तालुक़ ज़रूरी आहे। पहिरियां रब खे सुञाणियूं, पोइ रब सां तालुक़ रखूं। ईअं असांखे जेको इस्लाम मिलियो आहे, इन इस्लाम में धोखो कोन्हे, इन इस्लाम में कचाई कोन्हे, बल्कि पक्को इस्लाम अल्लाह से असांखे ॾिनो आहे। जंहिं इस्लाम जे अंदरि तहक़ीक़ आहे, जंहिं इस्लाम जे अंदरि पूरी पूरी वज़ाहत आहे। हाणे अज़ीज़ो, रब सां तालुक़ त रखूं, पर रब आहे किथे, कीअं सुञाणियूं रब खे, इहो सुवाल खणी करे हज़रत अली करम अल्लाह वजह जे ख़िदमत में इंसान आया। चयो, अली, अवां रब खे कीअं सुञातो? हज़रत अली फरमाइनि था, अरफ़्तु रब्बी बिफ़स्क़िल अज़ाइम, राति जो सुम्हंदो हुउमि, इरादो करे सुम्हंदो हुउमि, सुबुह फलाणा फलाणा कम करणा आहिनि, फलाणी फलाणी जॻह सफ़र करिणो आहे, फलाणे फलाणे इंसान सां मिलणो आहे। लेकिन सुबुह पई थिए, घर जे अंदरि एतिरी मसरूफ़ियत पई अची वञे जो सुबुह उहे राति वारा मनसूबा अधु पिया थी वञनि। कंहिं दोस्त सां न पियो मिली सघां, पंहिंजी मंज़िल ते न पियो पहुची सघां। घणो सोचुमि त आख़िर केरु आहे जेको मूंखे उन राति जे इरादे खां रोके थो। अरफ़्तु रब्बी बिफ़स्क़िल अज़ाइम, पंहिंजे रब खे सुञातुमि जो राति जो जेको इरादो कयां पियो, सुबुह जो उन जे ख़िलाफ़ु अमल थिए पियो। इरादनि जे टुटण सां रब जी ज़ात खे सुञातो आहे। हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह हिन उम्मत जे अंदरि जलीलुल क़द्र आलिम आहिनि। उन्हनि जी ख़िदमत में के इंसान आया, तफ़सीर इब्न कसीर वारे लिखियो आहे, हज़रत इमाम शाफ़ई खां पुछा कयूं, अवां रब खे किथां सुञातो? हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह वेठा हा, तूत जो वणु साम्हूं हो। फरमायो, हिन तूत जे वण मां रब जी ज़ात खे सुञातो आहे। पुछण वारा हैरान थी विया। हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह वज़ाहत कंदे फरमाइनि था, चे तूत जो वणु आहे, इन जो पनु साओ आहे, इन साए पन ते जेकॾहिं रेशम ठाहिण वारो कीड़ो वेहे थो त उन जे पेट मां रेशम पियो निकिरे। ग़िज़ा उन जी तूत जो पन, लेकिन पेट मां रेशम पियो निकिरे। च इन तूत जे पन खे मेह बकरी गऊं खाए पई। ग़िज़ा उन जो तूत जो वणु जंहिंजो कलर साओ आहे, लेकिन उन जे पेट मां खीर पियो निकिरे। च इन तूत जे पन ते माखीअ जो मखो पियो वेहे। ग़िज़ा उन जो तूत जो वणु, लेकिन उन जे पेट मां माखी पई निकिरे। च हिन तूत जे वण खे ॾिसी करे मां रब खे सुञातो आहे। मुस्लमानो, ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सदु रब जो तालुक़ आहे। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में इंसान आया, जिन चयो, साईं, अवां रब खे किथां सुञातो? हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हिकिड़ो चांदीअ जो महल आहे, जंहिंखे न दर न दरवाज़ो, न इंसान अंदरि अची सघे न ॿाहिरि निकिरी सघे। उन चांदीअ जे महल में हिकु सोन जी खाण आहे। उन सोन जी खाण मां हिकिड़ो हैवान पैदा थिए थो, जंहिंजी ज़ुबान ते सुहिणी ॿोली आहे। चवंदड़ अजब करनि पिया, पुछंदड़ अजब करनि पिया, साईं, ईअं त थी नथो सघे, जंहिं महल खे दरवाज़ो न आहे उन में हैवान कीअं रहंदो? हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, कुकड़ जे बेदे खे ॾिसो, उन कुकड़ जे बेदे खे न दर न दरवाज़ो आहे, उन जे अंदरि ज़र्दी सोन जे कलर जी आहे, जंहिं मां रब साईं हैवान हिकिड़ो चूज़ो कढे थो, जंहिंजी ज़ुबान ते सुहिणी ॿोली आहे। इहो आहे रब जी ज़ात, जंहिं रब जी ज़ात खे मां कुकड़ जे बेदे खां सुञातो आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में इंसान आया, जिन अची चयो, हीउ जहान पंहिंजो पाण ई पाण हले थो, राति पाण ई पाण पई थिए, ॾींहुं पाण ई पाण पियो थिए, इंसान नंढो वॾो पंहिंजो पाण पियो थिए, मौत पंहिंजो पाण पियो अचे, जहान में तसरुफ़ कंहिंजो न आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे फरमायो, च हिकिड़े फ़िक्र मूंखे ॾाढो परेशान कयो आहे। चवण लॻा, साईं, कहिड़ो फ़िक्र आहे? हज़रत इमाम अबू हनीफ़ा फरमाइनि था,
फ़िक्र इहो आहे त साम्हूं हिकिड़ो वणु ॾिठो अथमि, उहो वणु पंहिंजो पाण चीरजी वियो, उन मां फटा तयारु थी विया, फटनि मां ॿेड़ी तयारु थी वई, ॿेड़ी पंहिंजो पाण समुंड ते हले थी, हिन साइड वारा माण्हू हुन साइड खणी वञे थी, किराओ बि पंहिंजे सुवारनि खां पाण वठे थी। उहे इंसान खिलण लॻा, चए इमाम अबू हनीफ़ा अव्हांजे इल्म जी हाक, अव्हांजे ज़िहद जी हाक दुनिया में मशहूरु आहे, लेकिन ॻाल्हि त तव्हांजी अजीब आहे, कीअं वणु पंहिंजो पाण कटिबो, कीअं फटा पंहिंजो पाण तयारु थींदा, कीअं कश्ती बिना कारीगर जे तयारु थींदी। हज़रत इमाम अबू हनीफ़ा फरमाइनि था, ख़सीस वणु फटा कश्ती बिना कारीगर जे तयारु नथी थी सघे त हीउ जहान बि रब जी ज़ात खां सवाइ ॿियो केरु नथो हलाए सघे। तंहिंजे करे ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सदु इहो आहे तुंहिंजो मुंहिंजो ताल्लुक़ु रब जी ज़ात सां हुजे। लेकिन ताल्लुक़ु हुजे कीअं, इन जे लाइ असां अव्हांजा मुर्शिद हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ, मुस्लमानो रब जी ज़ात सां ईअं ताल्लुक़ु रखो जीअं इंसान नंढड़ो हूंदो आहे, नंढड़ो ॿारु पंहिंजी माउ सां ताल्लुक़ु रखंदो आहे। फरमायूं साईं अजीब ॻाल्हि आहे, पाण फरमायूं इहो नंढड़ो ॿारु कॾहिं माउ खां सुवालु कंदो, अमड़ मूंखे टाफ़ी ॾियो, अमड़ मूंखे खीर ॾियो, अमड़ खे ख़बर आहे त ॿार जे लाइ इहा शइ फ़ाइदे में आहे, अमड़ उहा शइ उन ॿार खे ॾिए थी, ॿार जो मुतालबो पूरो थिए थो, ख़ुशीअ में माउ जे दामन ऐं झोल में आहे, उन ख़ुशीअ में ॿार खे माउ जे झोल में निंड पई अची वञे। वरी साॻियो ॿारु माउ खां मुतालबो करे थो, अम्मा मूंखे ज़ाहिरी चमक टांडनि जी ॾिसी करे चवे थो हिन टांडा मूंखे ॾे, अमड़ इहो चाकू ऐं छुरी घर में जेका पई आहे चमकदड़ शइ आहे इहा मूंखे ॾे, लेकिन माउ जे इल्म में आहे हीअ टांडा ॿार जो हथु साड़ींदा, चाकू ॿार जो हथु कटींदो, अमड़ उनखे उहा शइ नथी ॾे, ॿारु ज़िद थो करे, अमड़ मन थी करे, पोइ जॾहिं ॿारु घणी ज़िद करे थो अमड़ उनखे चमाट हणे थी, जॾहिं कुर्ब वारी जाइ तां ॿार खे धकु लॻे थो, ॿारु रोअण लॻे थो, लेकिन इहो नंढड़ो ॿारु एतिरी माउ जी मुहबत रखे थो जो माउ धकु बि हयो अथसि, माउ मुतालबो बि पूरो न कयो अथसि, पोइ बि रोए थो, माउ जे दामन खे चिंबड़ियो पियो आहे। जेकॾहिं इन ॿार जी ख़ुशी पूरी थिए पई तॾहिं बि माउ जे दामन में, जॾहिं इनखे सदमो मिलियो तॾहिं बि माउ जे दामन में। मुस्लमानो अव्हां असांजो रब जी ज़ात सां ताल्लुक़ु अहिड़ो हुजे, जेकॾहिं अव्हां असांखे ख़ुशी मिली वञे तॾहिं बि रब जे दर ते सजदे में हुजऊं, जेकॾहिं तकलीफ़ अची वञे तॾहिं बि रब जे दर ते सजदे में हुजऊं। हज़रत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जा चाचा आहिनि, फरमाइनि था अल्लाह जे रसूल जी आदत तय्यबा हूंदी हुई, जॾहिं बि आसमान ते तूफ़ान ॾिसंदा हुआ, फ़िज़ा में तग़य्युर ॾिसंदा हुआ, बरसात जा आसार ॾिसंदा हुआ, सभ खां पहिरियां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में ईंदा हुआ। परेशानी ऐं मुसीबत में महबूब मुस्तफ़ा जो अमल इहो हो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में हूंदा हुआ, जेकॾहिं ख़ुशी मिलंदी हुई हुज़ूर जन तॾहिं बि रब जे दर सजदे में हूंदा हुआ। मुस्लमानो तोखे मूंखे तरग़ीब आहे तूं मां बि रब जी ज़ात सां अहिड़ो ताल्लुक़ु रखूं जे ख़ुशी मिली वञे बि रब जे दर ते सजदे में हुजऊं, जेकॾहिं ग़म ऐं तकलीफ़ अची वञे तॾहिं बि रब जे दर ते सजदे में हुजऊं। सम्झ में आयो त ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सदु इहो आहे त रब जी ज़ात सां ताल्लुक़ु। अॻियो कलमे जो ॿियो जुज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह, ताल्लुक़ु रब सां रखिणो आहे, लेकिन तरीक़ो मुस्तफ़ा साईं जो, ताल्लुक़ु रब सां रखिणो आहे लेकिन मुहबत मुस्तफ़ा साईं जी, ताल्लुक़ु रब सां रखिणो आहे लेकिन दीन मुस्तफ़ा साईं जो। जेकॾहिं केरु इंसान चवे थो मां हिते हुते ज़मीन जी कंहिं जॻह खे ख़ाली न छॾींदुमि, हर जाइ ते सजदो कंदुमि, लेकिन नबीअ ते ईमान न आणींदुमि, इहो ताल्लुक़ु उन जे कम जो न आहे। मके जे मुशरिकनि जी उहा आदत अल्लाह साईं सूरह तौबा में ज़िक्र फरमाई आहे, जॾहिं इहे मुशरिक मके जा इज़ा रकिबू फिल फुल्क दावुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, ॿेड़े में सुवार थींदा हुआ, समुंड में सुवार थींदा हुआ, वापार तिजारत जे लाइ सफ़र कंदा हुआ, उन वक़्त जे अंदरि समुंड में लहर अची वञे, तूफ़ान अची वञे, ॿेड़ो लुॾणु ॿुॾणु लॻे, इहे मुशरिक ख़ालिस थी रब खे सरींदा हुआ। लात जी पचर छॾनि, मनात जी पचर छॾनि, उज़ा जी पचर छॾनि, बुतनि खे पुठी ॾेई करे ख़ालिस रब खे छॾींदा हुआ। फलम्मा नज्जाहुम इलल बर, जॾहिं इहे ख़ुश्की ते ईंदा हुआ, किनारे ते ईंदा हुआ, इज़ा हुम युशरिकून, साॻो बुतनि जे आॾो सुम्हंदा हुआ त हिन बुत असांजी जान छॾाई आहे। मुशरिकनि जो इहो ताल्लुक़ु उन्हनि खे फ़ाइदो न ॾींदो। इन जे करे मुस्लमानो
रब जी ज़ात सां तालुक़ु रखिणो आहे त महबूब मुस्तफ़ा जे तरीक़े जे मुताबिक़ तालुक़ु रखिणो आहे। हुज़ूर जे तरीक़े ते हली अल्लाह खे सजदो करिणो आहे। हुज़ूर जे तरीक़े ते हली अल्लाह जी निमाज़ पढ़णी आहे। जेके अमल हिन माशरे जे अंदरि दीन सम्झा था वञनि, काफ़ी असांजे माशरे जे अंदरि अहिड़ियूं ख़राफ़ात आहिनि। मसलन शादीअ जी तक़रीब थिए थी, असां अवां जो मुस्लमान जंहिंजे कमंद जा चंद पैसा लथा, चंद ॾोकड़ उनखे आया, पुट जी ख़ुशी कंदो, ख़ुशीअ जे मौक़े ते महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत जो नालो ॾींदो शादीअ खे, लेकिन उन शादीअ जे अंदरि राग मौसीक़ी हूंदी, शराब ज़िना जी महफ़िल हूंदी, उते ख़राफ़ात दुनिया जूं थींदियूं। जॾहिं उन शादीअ में ख़राफ़ात थी वियूं, इहा महबूब जे तरीक़े खां हटी वई। अल्लाह जे रसूल ख़ुशी खां मना न कई आहे। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे, हुज़ूर जी ख़िदमत में अचे थो, कपिड़े ते ख़ुशबू जा निशान आहिनि। अल्लाह जा रसूल पुछा करनि था, ऐं अब्दुर्रहमान ही छा जा निशान आहिनि? चए अल्लाह जा रसूल शादी कई आहे। हुज़ूर जन फरमाइनि था, अब्दुर्रहमान छुपी छुपी शादी कई थी। औलिम वलो बिशातिन, वलीमो कर, ख़ुशी कर, मुसलमाननि खे शादी खाराए। ईअं न कर जो तूं मां जीअं अॼु कयूं था, जो असांजी शादी में ख़राफ़ात अची वियूं। हुज़ूर ख़ुशी कई आहे, लेकिन हुज़ूर ख़ुशीअ जे अंदरि ख़राफ़ात जो हुकुम न कयो आहे। तुंहिंजो मुंहिंजो जनाज़ो थिए थो, बराबरि सदमो आहे, बराबरि ग़म आहे, बराबरि तकलीफ़ आहे, लेकिन उन जनाज़े जे अंदरि ख़राफ़ात अची वियूं। उन हीअ तॾे जे अंदरि ख़राफ़ात अची वियूं। ख़सीस ॿार पैदा थिए थो, घर जे अंदरि ख़ुशी त थिए थी, लेकिन मुसलमाननि जो तौरु तिर्ज़े तरीक़ो न आहे। हुज़ूर जो तरीक़ो इहो आहे, घर में ॿार पैदा थिए, सॼे कन में आज़ान, खॿे कन में तकबीर। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नवासा ॼमनि था, हज़रत इमाम हसन हुसैन साईं। हुज़ूर जन ॿिन्हिनि नवासनि जा 7 ॾींहं ते अक़ीक़ा कया आहिनि। हाणे अवां असांजो 15वीं सदीअ जो मुस्लमान ॿार जे ॼमण में ख़ुशी कंदो। छठी जेका वाणकी रस्म आहे, जंहिं ते ख़र्च बि घणो थींदो, उन जे बदिले में महबूब मुस्तफ़ा अक़ीक़ो ॾसियो आहे। अक़ीक़ो महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत बि आहे, ॿार जे बीमारी जो ज़ामिन बि आहे। हुज़ूर जन फरमायो, जंहिं ॿार जो अक़ीक़ो कयो वियो, इन जूं मुसीबतूं उन सदके ऐं ख़ैरात ते पयूं। हिन ॿार खे रब साईं ज़िंदगी क़ीमती ॾेई छॾींदो। हाणे हिन मौजूदा दौर में नंढड़नि ॿारनि जी मेडिकल दवा एतिरी महांगी थी वई आहे, जो हर दफ़े सां 5-3-2 हज़ार ख़र्चु पियो अची वञे। असां उहो ख़र्चु अजायो कयूं था, लेकिन महबूब जे तरीक़े खे छॾियो आहे। मुस्लमानो, जॾहिं इंसानु नबीअ जे तरीक़े ते न हलंदो आहे, नबीअ खे पुठी ॾींदो आहे, त पोइ रब जी आदत आहे, जीअं भिटाई चयो आहे त रब साईं अहिड़ो पार ॾसींदो आहे जंहिंमें जोखो जीअ जो हूंदो आहे। रब डायरेक्ट अची करे तलवार कोन हणंदो, हथियार कोन हणंदो, बल्कि अहिड़ी ख़राफ़ात ॾेई छॾींदो। जे ॿार जी छठी कंदासीं, ॿार जी शादी में ग़ैर शरई रस्मूं कंदासीं, रब औलाद नाफ़रमान ॾींदो, रिज़्क़ जी कमी ॾींदो, घर में किरोध ॾींदो। इन जे करे मुस्लमानो, कोशिशि कयो त रब ऐं नबीअ सां कामिल तालुक़ु रखिजे। जे रब ऐं नबीअ सां कामिल तालुक़ु हूंदो त दुनिया में ई कामयाब, आख़िरत बि कामयाब थी वेंदी। हिते जॾहिं दुनिया में इंसानु रब ऐं महबूब मुस्तफ़ा सां कामिल तालुक़ु रखणु चाहे थो, त उन इंसान खे घुरिजे त पंहिंजी औलाद खे हिन दीनी इदारनि में दाख़िल करे। अॼु बचाव जी सूरत ही क़ुर शरीफ़ आहे। न असां रब ॾिसी सघियासीं हिन अखि सां, न नबी ॾिसी सघियासीं, न सहाबी ॾिसी सघियासीं। हीउ क़ुर ई आहे जंहिंखे ॾिठो आहे। तंहिंजे करे ज़रूरत इन शइ जी आहे, मुस्लमान पंहिंजे बचनि खे क़ुर जी तालीम ॾे। मौली साहब जो हिन इलाइक़े में हेॾो वॾो इदारो, ज़ाहिरा ही इदारो ईअं कोन हलंदो, मस्जिद शरीफ़ जी तामीरात। तंहिंजे करे असां कोशिशि कयूं, जेतिरा वेठा हूं सभु हर हिकु पंहिंजो ज़िम्मो खणे हिन मस्जिद शरीफ़ जी तामीर में हिसो वठो। मौली साहब मूंखे कोन चयो आहे, लेकिन मां तव्हांजी ख़ैर ख़्वाही तौरु चवां थो त तव्हांजो पैसो अजाइन जाइन में वञे थो। कॾहिं डॉक्टरनि जो खाद थिए थो, कॾहिं कोर्टुनि जो खाद थिए थो, कॾहिं पुलिस जो खाद थिए थो, कॾहिं पाण में हिक ॿिए ते चटियूं अची पवनि थियूं। उन जॻह ते पैसो बर्दाश्त कयो था। कोशिशि करे हिन मस्जिद मदारिस खे तावन जो ज़रियो बणायो। इन्हनि मस्जिद मदारिस में पंहिंजे पैसे खे तसरुफ़ में आणियो, तव्हांजो पैसो
पैसो ॾियण बि इबादत थी वञे, तव्हांजी बाक़ी ज़िंदगी बि कामयाब थी वञे। दुआ है अल्लाह करीम असांजे हिन दीनी इदारे खे तरक्की नसीब फ़रमाए, जेको मूं चयो आखियो अल्लाह से क़बूल फ़रमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना व क़िना अज़ाबन नार व अदख़िलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी व अहली व माली व मन औसानी व मन हज़र व मन लहु अलैहि हक़्क़ुन फ़िद दीन व दुनिया वल आख़िरह मिन कुल्लि ख़ैरिन अहात बिही इल्मुक। अल्लाहुम्मा अहफ़िज़नी व अहली व माली व मन औसानी व मन हज़र व मन लहु अलैहि हक़्क़ुन फ़िद दीन व दुनिया वल आख़िरह मिन कुल्लि शर्रिन अहात बिही इल्मुक। अल्लाहुम्मा ज़हज़िहना अनिन नार व अदख़िलनल जन्नत फ़ी जवार नबीक मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिग़ैर अज़ाबिन वला हिसाब। मुंहिंजा रब साईं असां समूरनि खे ॿिन्हिनि जहाननि जूं भलायूं नसीब फ़रमा, ॿिन्हिनि जहाननि जे बुराइनि तकलीफ़ुनि खां बचा, ॿिन्हिनि जहाननि में राज़ी थी, ॿिन्हिनि जहाननि में पंहिंजनि ख़ासि प्यारनि ॿारनि मां कर। मुंहिंजा रब साईं जेके भलायूं तोखां तुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरी वरितियूं असांखे अता फ़रमा, जिन बुराइनि खां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी आहे, मुंहिंजा रब असांखे पनाह नसीब फ़रमा। अल्लाह से बीमारनि खे शिफ़ा अता फ़रमा, परेशान हाल बानड़नि जूं परेशानियूं दूर फ़रमा। अल्लाह से जिन दोस्तनि दुआउनि लाइ चयो आहे उन्हनि लाइ आसानी फ़रमा, जेके वीचारा न चई सघिया आहिनि लेकिन तुंहिंजी दरबार में साइल आहिनि, रब उन्हनि जा मसाइल बि हल फ़रमा। अल्लाह से असांजे हिन मस्जिद मदरसे खे तरक्की नसीब फ़रमा। जिन दोस्तनि ताउन कयो आहे, ताउन करनि था, ताउन कंदा अची